खबर अवां शेयर कंदाऊं। रावलपिंडी खां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां नॉर्वे जे सफ़ीर मुलाक़ात कई है। ISPR मूजिब रावलपिंडी में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां नॉर्वे जे सफ़ीर मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान गडियल दिलचस्पी और ख़िते की सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन आख्या कई पिया रावलपिंडी खां रावलपिंडी आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां नॉर्वे जे सफ़ीर मुलाक़ात कई है। ISPR मूजिब रावलपिंडी में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां नॉर्वे जे सफ़ीर मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान गडियल दिलचस्पी और ख़िते की सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। मुलाक़ात दौरान ख़िते की सूरत हाल के हवाले से ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। ख़बर के हवाले से अवां खे हिकु भेरो आगाह कंदाऊं। रावलपिंडी खां ख़बर अवां सां शेयर कंदाऊं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां नॉर्वे जे सफ़ीर मुलाक़ात कई है। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां नॉर्वे जे सफ़ीर मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान गडियल दिलचस्पी और ख़िते की सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा आहियूं त ISPR पारां जारी कयल पधिराई में इहो ॼाणायो वियो आहे त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां नॉर्वे जे सफ़ीर मुलाक़ात कई है।